नौशेरो फिरोज़ वेझो IBA जे नवन भर्ती थियल उस्तादनि जा असल दस्तावेज़ ऐं ॿियूं सरकारी रिकॉर्ड रिक्शा में खणाई वञण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी वयूं आहिनि। TO रियासती अब्दुर्रऊफ़ सोलंकी वटि जमा करायल सवें उस्तादनि जा असली सर्विस बुक ऐं ॿियो सरकारी रिकॉर्ड तंज़ीमी अॻवान रिक्शे में पंहिंजे घर खणाए वियो, जंहिं जूं तस्वीरूं वायरल थी वियूं आहिनि। हिक पासे सिंध हुकूमत ऐं तालीम खाते पारां तालीम जी बहितरी जूं दावाऊं साम्हूं अचनि थियूं त ॿिए पासे वरी उस्तादनि जो सरकारी रिकॉर्ड निजी रिक्शा में खणाए वञण वारियूं तस्वीरूं बि वायरल थियूं आहिनि, जंहिं बाद तालीम खाते जे अमलदारनि में थरथलो मतल आहे। अहिड़ियुनि तस्वीरुनि जो एल ताईं सेक्रेटरी तालीम समेत कंहिं बि अमलदार नोटिस नाहे वरितो। नौशेरो फिरोज़ वेझो IBA जे नवन भर्ती थियल उस्तादनि जा असल दस्तावेज़ ऐं ॿियो सरकारी रिकॉर्ड रिक्शा में खणाए वञण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे नौशेरो फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल, नौशेरो फिरोज़ में तालीम खाते जे अमलदारनि जी ॿियों ॾींहुं जेका कारकर्दगी आहे उहा तमामु घणी रिकॉर्ड कंदी पई वञे ऐं जेको आहे IBA पास उस्तादनि जी जेको पघारनि लाइ ऐं जेके फाइल हुया उहो तालीम खाते बिरिया जो जेको TO आहे रियासती अब्दुर्रऊफ़ सोलंकी वटि जेको जमा करायल सभई फनकार जेके उस्तादनि जा जेके ओरिजिनल सर्विस बुक आहिनि ऐं ॿियो सरकारी रिकॉर्ड आहे उहो उस्तादनि जी तहज़ीमी अॻवान जेका रक्षा में विझी पंहिंजे घर खणाए वञी रहियो आहे। अहिड़ी जेका आहे वीडियो ऐं मामला जेको सोशल मीडिया ते वायरल थिया आहिनि ऐं जेका आवाज़ थी कया आहिनि, हिन सिलसिले में हिकिड़े पासे सिंध हुकूमत जी तालीम खाते पारां तालीम खाते खे बहितर बनाइण लाइ वॾी वॾी दावाऊं कयूं पियूं वञनि, त ॿिए पासे पेटे जा तंज़ीमी अॻवान जेके आहिनि उस्तादनि सरकारी रिकॉर्ड जेको आहे प्राइवेट रक्शे में विझी पंहिंजे घर खणाए वञी रहिया आहिनि, जंहिंजो जेको आहे हिन वक़्त ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे। हिन सिलसिले में आवाज़ थी पारां तालीम खाते बिरिया जे जेको TO सां जॾहिं राब्तो करण जी कोशिशि कई अब्दुर्रऊफ़ सोलंकी सां, त हुन वटि को बि जेको आहे हिन जो सवाल जो जवाबु न हुयो। नौशेरो फिरोज़ जे सियासी ऐं समाजी हलकनि जो चवणु आहे त उस्तादनि जा जेके पघारनि जा जेके फाइल आहिनि या ओरिजिनल जेके बुक आहिनि सर्विस बुक आहिनि या ॿिया कागज़ आहिनि उहे सरकारी रिकॉर्ड जो हिकिड़ो हिसो हूंदो आहिनि, पर उस्तादनि जी तंज़ीम जो अॻवान जेको आहे कहिड़े हिसाब सां इहो जेको आहे रक्षा में खणाए वञी। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ज़ाहिद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।